नाज़रीन नवीं ॾिसी रहिया आहियो F9 न्यूज़। आऊं आहियां इशफाक लाशारी। जोही मां रिपोर्ट शामिल कंदासीं त जोही शहर जे मस्तोई मौला जे रहवासी नज़ीर पंहिंजनि चइनि मौसूम ॿारनि नूर नबी, अब्दुल नबी, बिस्मिल्ला, आज़ान अली सां गॾिजी पंहिंजी घरवारी फौजिया साली मुख़्तियार सां ऐं ससु अम्मामज़ादी जे मिलंदड़ धमकियुनि ऐं ज़ियादतियुनि ऐं कूड़ा इल्ज़ाम मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे मीडिया आड़ो इल्ज़ाम हयो आहे त हिकु हफ़्तो अॻु मुंहिंजी घरवारी फौजिया मुस्तोई पंहिंजी माउ सां गॾिजी मूं ख़िलाफ़ इल्ज़ाम तराशी कंदी तशदुद ऐं तेज़ाब सां साड़े ऐं मारण जा इल्ज़ाम हया, जिन में का बि सदाकत न आहे। इन वधीक चयो त पंहिंजे ॿारनि मां 4 ॿार मूंसां गॾु आहिनि, जिन खे पोरियो करे वक़्त सिर खाधो ऐं पीतो स्कूल पिणु टाइम ते मोकिलींदो आहियां, मगर घरवारी पंहिंजे भाउ ऐं पंहिंजी माउ जे जुर्ज ते मूं ख़िलाफ़ कूड़ा ऐं तशदुद जा इल्ज़ाम हणी धार थियण जी वावेला करे रही आहे। इन चयो त घरवारी घणो वक़्तु अॻु मुंहिंजे वालिदा ऐं वालिद सां झेड़ो करे जोही लॾो खणाए ब्लैकमेल करे रही आहे, जेका जोही तरसायो जिते किराए जी जॻह ते रहंदो आहियां। गुज़िरियल राति नामालूम माण्हुनि पारां धमकियूं मिलण ते मौसूम ॿारनि समेत मजबूर थी लॾो खणी खैरपुर नाथन शाह पंहिंजे ॻोठ में पनाह वरिती आहे। इन वस वारनि खां मुतालबो कयो आहे त संदनि इंसाफ़ कयो वञे।